सिंध जवां, एक सकाफत जवां, नारो सदा जिए सिंध जवां, जिए सिंध जवां। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा घोटकी जे सी पिकेट नंबर 109 ए सेक्शन थाने जी हद में पुलिस ऐं ॾोहरनि विच में मुक़ाबलो गोलियूं लॻण सबबि हिकु पुलिस एहलकार सजाद हुसैन मलिक शहीद थी वियो। हथियारबंद फरार थी विया। ज़रीअनि मूजिब ॾोहारी चोरी करे वञी रहिया हुआ त पुलिस एहलकारनि ऐं ॾोहरनि में मुक़ाबलो थियो, जंहिं दौरान हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तालका अस्पताल घोटकी आंदो पियो वियो त रस्ते में ई ज़ख़्मनि जा सूरण सहंदे फ़ौत थी वियो। पुलिस एहलकार जो लाश तालका अस्पताल घोटकी आंदो वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। होॾां पुलिस ॾोहारियुनि जे पोयां वियल आहे, जॾहिं त शहीद एहलकार सजाद हुसैन मलिक जी जनाज़ नमाज़ अॼु ज़ोहर जी नमाज़ खां पोइ 1 वॻे ग्रेड स्टेशन वेझो घोटकी में अदा कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।